स्कूल को काला ये तो तुम बलिए के राजरा ना बाबा निकाल निकाले मां डेली नहीं दो आज निकलना स्कूल हां बजे चे बैठो दे दे शाबाश अच्छा पढ़ो अरे ये छोड़ तू सब कोई तो चचो भाई स्कूल में तो बाबा ना पढ़ो पढ़ो पुट पढ़ंदे थींदे होशियार तो नए पढ़न भलोआ पुट पढ़ंदे थींदे होशियार तो नए पढ़न भलोआ बाबा बेसु न कर बेकार बाबा बेसु न कर बेकार मोला रुलन भलोआ पुट पढ़ंदे ते इज्जत थींदी मान मर्तबो थींदी ऐं नौकरी में मिलंदी त सुठी छोकरी में मिलंदी मां यार सुपन उहे बेचे तो मोट न्याणी मिठिया उ सीएस दा ऑफिसर अगर तुझो पुट पढ़ी पवंदो तो उनखे मां रिश्तो ॾींदो मेहनत कर अरे बाबा तू बुध पढ़ी छा की नौकरी मिली हर कोई हारी लॻो पियो आहे पियो तो सॼो ॾींहुं लोड़ी अॼुकल्ह अमराला ते धमाल रिश्वत ते नौकरी वठ मूंखे नौकरी नथी ॾी जे पुटड़ा पढ़ंदे लिखंदे पयो हर कंहिंखे तूं वणंदे पयो हर कंहिंखे तूं वणंदे जे पुटड़ा पढ़ंदे लिखंदे पयो हर कंहिंखे तूं वणंदे पयो हर कंहिंखे तूं वणंदे तिने हर को ताबेदार तो लाइ पढ़ण भलो आहे तिने हर को ताबेदार तो लाइ पढ़ण भलो आहे न बाबा मां न पढ़ंदो भई ॻाल्हि आहे सिधी अरे बाकी छा कंदे अबकंद सुमा कमदारी चिंग चोरन साथी दियारे अबकंद सुमा कमदारी चिंग चोरन साथी जारी चिंग चोरन साथी दियारे हुंदो हर को ताबेदार भलोआ हुंदो हर को ताबेदार बाबा रुलन भलोआ पई पुलिस रोज कुटींदई इहो नूर बिन किरी वेंदई इहो नूर बिन किरी वेंदई पई पुलिस रोज कुटींदई इहो नूर बिन किरी वेंदई इहो नूर बिन किरी वेंदई सॼ में जाहिल जट गवार तो लाइ पढ़ण भलो आहे सॼ में जाहिल जट गवार तो लाइ पढ़ण भलो आहे बाबा कमदारी न तो बाबा वापारी थी तो इहो कीअं बाबा थी दुसमा वापारी के में मुड़ सार किया बाबा थी दुसमा वापारी के में मुड़ सार किया के में मुड़ सार किया रे कथनो टक दुसंबार बाबा रुल भलोआ कथनो टक दुसंबार बाबा रुल भलोआ पुट तोखे ख़बर आहे रधे वापर लाइ इल्म जी ज़रूरत हूंदी आहे तालीम जी ज़रूरत हूंदी आहे महमूद एॾा भला गुण तोखे मुफ़्त में ॿार ॾेई छॾींदा पुट इल्म सिवा माण्हू अंधो कोई करे न सघंदो धंधो कोई करे न सघंदो धंधो पुट इल्म सिवा माण्हू अंधो कोई करे न सघंदो धंधो कोई करे न सघंदो धंधो थींदे ख़लक़न मंझि ख़बर तो लाइ पढ़ण भलो आहे थींदे ख़लक़न मंझि ख़बर तो लाइ पढ़ण भलो आहे बाबा गाली चली तो बुधाई पर समझ में देर साई पर समझ में देर साई बाबा गाली चली तो बुधाई पर समझ में देर साई पर समझ में देर साई आहे रुलन सफा बेकार बाबा आहे रुलन सफा बेकार
आवाज़ ॿुधाए दोरा जेको हिन टेबल जो असांजो मक़सदु आहे त अॼोके दौर में ॾिसो तव्हां हारी जो पुटु हारी थो थिए, वॾेरे जो पुटु वॾेरो थो थिए, ज़मींदार जो पुटु ज़मींदार, एमएलए जो पुटु एमएलए थो थिए। गरीबन के हक नथा ॾिना वञनि। अगर को गरीब पढ़ी तो पवे तो वो मुआशरे में उनके कंडो तो चुके। इन जे करे मां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजे पुटनि खे धीअरनि खे पढ़ायो ऐं ज़िंदगी तरक़ी ॾियारो। तमाम बेहतरीन मंज़र